अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त हर साल IBA सखर ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां IBA सखर यूनिवर्सिटी में हिकु स्कॉलरशिप अनाउंस कई वेंदी आहे जंहिंखे सिंध टैलेंट हंट प्रोग्राम चयो वेंदो आहे। ही सिंध टैलेंट हंट प्रोग्राम फुल्ली फंडेड स्कॉलरशिप हूंदी आहे अंडर ग्रेजुएट डिग्री प्रोग्राम्स जे लाइ। जेके बि कैंडिडेट इंटरमीडिएट खां पोइ बैचलर डिग्री करणु चाहिनि था त उहे फ्री ऑफ कॉस्ट इन प्रोग्राम जे थ्रू पंहिंजी बैचलर डिग्री कंप्लीट करे सघनि था। जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं त इन में अप्लाई कीअं करिणो आहे, इन जूं डेडलाइंस छा आहिनि ऐं तव्हां इन में अप्लाई कीअं करे सघो था। त हर साल सिंध टैलेंट हंट प्रोग्राम जे नाले सां अंडर ग्रेजुएट जे लाइ स्कॉलरशिप अनाउंस कई वेंदी आहे, जंहिंजो सभिनी खां पहिरियों प्रोसीजर इहो हूंदो आहे त 200 कैंडिडेट सिलेक्ट कया वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे हिकु फाउंडेशन सेमेस्टर पढ़ायो वेंदो आहे। उन फाउंडेशन सेमेस्टर में इंग्लिश, मैथमेटिक्स, इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी जो सब्जेक्ट पढ़ायो वेंदो आहे। पोइ उन्हनि 200 कैंडिडेट्स मां जेके टॉप 100 कैंडिडेट्स हूंदा फाउंडेशन सेमेस्टर में, उन्हनि खे फुल्ली फंडेड स्कॉलरशिप अनाउंस कई वेंदी आहे उन्हनि जे लाइ, जंहिंमें उन्हनि खे 5000 जेको आहे स्टाइपेंड ॾिनो वेंदो आहे पर मंथ, ऐं इन सां गॾोगॾु एन अदर स्टाइपेंड जेको 4000 तव्हांखे हॉस्टल जे लाइ ॾिनो वेंदो आहे। त हॉस्टल फैसिलिटी हिन प्रोग्राम में न ॾिनी वेंदी आहे पर उनजी रेंट फॉर सपोज तव्हांखे 4000 ॾिनो वेंदो आहे, त 5000 ई 4000 9000 रुपया पर मंथ तव्हांखे ॾिनो वेंदो आहे। उन सां गॾु का बि स्कॉलरशिप जी फीस न आहे हूंदी। ही साइलेंट फीचर्स असां ॾिसूं त नो ट्यूशन फी, फ्री ऑफ कॉस्ट बुक्स हूंदा आहिनि तव्हांजे लाइ, फ्री ऑफ कॉस्ट यूनिवर्सिटी बसिस पॉइंट फैसिलिटी अवेलेबल हूंदी आहे। हाणे हिन फाउंडेशन सेमेस्टर खां पोइ जेके टॉप 100 कैंडिडेट्स हूंदा उन्हनि जे लाइ बैचलर डिग्री प्रोग्राम्स जेके आहिनि BBA आहे, BS अकाउंटिंग एंड फाइनेंस आहे, मीडिया एंड कम्युनिकेशन आहे, मैथमेटिक्स आहे, BS कंप्यूटर साइंस आहे, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, कंप्यूटर साइंस स्पेशलाइजेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, BEd आहे, BS फिजिकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स साइंसिस आहे, BE इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे, पावर इलेक्ट्रॉनिक्स ऐं टेलीकम्युनिकेशन में BE कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग आहे। इट मीन्स इन में मेडिकल वारा भी अप्लाई करे सघनि था, इंजीनियरिंग वारा भी अप्लाई करे सघनि था, त सभिनी कैंडिडेट्स हिन में अप्लाई करे फ़ाइदो हासिलु कनि। त हिन जी सिलेक्शन क्राइटेरिया जी ॻाल्हि कजे त उहे कैंडिडेट्स जिन्हनि पंहिंजी इंटरमीडिएट 2022, 23 ऐं 24 में मुकमल कई आहे त उहे हिन में अप्लाई करे सघनि था। कैंडिडेट जो डोमिसाइल आहे उहो सिंध प्रोविंस जो हुजे। अप्लाई करण जे लाइ apply.admission.iba-suk.edu.pk ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा। हिन जो इम्पॉर्टेंट डेट्स जी ॻाल्हि कजे त लास्ट डेट टू अप्लाई, जेका लास्ट डेट आहे अप्लाई करण जी उहा डिसंबर 6, 2024 आहे। एडमिशन टेस्ट तव्हांजी 15 डिसंबर 2024 ते थींदी ऐं तव्हांजा क्लासिस जेके स्टार्ट थींदा फाउंडेशन सेमेस्टर जा जनवरी 2025 में थींदा। टेस्ट सेंटर्स जी ॻाल्हि कजे त सखर, कराची, लाड़काना, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं नशर फिरोज़ टेस्ट सेंटर रखिया वेंदा। त जंहिं कैंडिडेट खे जेको टेस्ट सेंटर वेझो आहे उहो सिलेक्ट करे उते हू टेस्ट ॾेई सघे थो। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। IBA सखर यूनिवर्सिटी में सिंध टैलेंट हंट प्रोग्राम 2025 अची चुको आहे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।